अच्छा कल 10 बजे हुई। ये रात 12 तारीख रात को 8:30 बजे के टाइम हॉस्पिटल टट्टो मकामी मकामी कामरे तो डिस्ट्रिक्ट लेवल पे। अच्छा जी ॿुधायो तफ़सीली जेको सूरत हाल आहे इंतिहाई पेश आयो आहे जो नाज़रीन खे ॿुधायो। साईं ही त असां त पंहिंजा ॿ ॾाॾनि खां वठी हिन वक़्त ताईं इहो मसइलो न ॿुधो आहे कि ज़िंदगी में असां पंहिंजे हिसाब सां पहिरियों चकर ॿुधो आहे, पर दुनिया जी तारीख़ में कॾहिं बि ईअं न थियो आहे। वहशी अंदाज़े खां वधीक थियो आहे। कंहिंजी न्याणी आहे उन जी तफ़तीश थी अच्छा आहे। न्याणी जी उमिरि ऐं थोरो तफ़सीली जो नाज़रीन खे ॿुधायो त किथे वाक़ियो पेश आयो कीअं थियो थोरो ॿुधायो नाज़रीन खे। अंदाज़न तो उनजी एज तक़रीबन 18 खां 19 या 20 साल हुई ऐं गैर शादीशुदा हुई। वो बीमारी उनखे खणी आहे मकली सिविल अस्पताल, उते दफ़न हुई, पंहिंजो ज़ेर इलाज हुई। उते ई उनखे अटैक आयो बुखार में, जेको डॉक्टर बि तस्दीक करे ॾिनी। उते ई उनजी डेथ थी। उन खां पोइ खणी आया कल्ह 11 बजे हिते दफ़न कई। सुबुह मां हिते जनाज़ो मिलियो आहे कमांड में क़ब्रस्तान काफ़ी इलाही परे उते। ठीकु आहे जी। असां वटि SSP ठट्टो उहे बि असां सां हिते मौजूदु आहिनि पाकिस्तान ते। माण्हुनि जो वॾो तइदाद मौजूदु आहे कब्रिस्तान पासे। जी जी तो वता दे जो हाँ तो बता दिए। ठीक है कफन था ना, कफन की जो कुछ इससे वहाँ रह गए, कुछ उन्होंने निकाला तो फट गया था, लेकिन वो मेला हो गया मिट्टी में। इसके अलावा कोई और कोई चीज़ नहीं, इधर कोई चीज़ नहीं। साली अंगूठी नजर आई। अंगूठी यहाँ से हम लोग जनाजा उठाया ना, हम लोग ने यहाँ नहीं देखी। असां वटि छठे प्रेस को जनरल सेक्रेटरी नज़ीर अहमद जाखर। नज़ीर तव्हां कीअं था ॾिसो सॼी सूरत हाल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। बिल्कुलु इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। ऐं हीउ जेको वाक़ियो आहे आउं सम्झां थो त झंग जा जेके जानवर आहिनि, सूअर, ॿिला, कुता, उहे बि अहिड़े क़िस्म जी माना जेको हरकत कोन था करे सघनि। जेको हीउ वाक़ियो पेश आयो आहे इंतिहाई अफ़सोसनाक आहे, गांधारींदड़ वाक़ियो आहे। ऐं हिन में जेकॾहिं जेको बि माना अहिड़ो को वैशी सुफ़त को बि मतिलबु खे जेको आहे सो करे खां कड़ी सज़ा अचणु घुरिजे ऐं हुनजा जेका पहिरां खॼणु घुरिजनि उहो गिरफ़्तार थियणु घुरिजे, कानून जे गिरफ़्त में अचणु घुरिजे। ऐं ताकी हिकिड़े हिनखे जेकॾहिं सज़ा न आई त हीअ अहिड़े क़िस्म जा वाक़िया जेको जनम वठंदा रहंदा। महिरबानी।